कुलसुम काज़ी है ऐं मुंहिंजो तालुक़ जेको आहे नौशारो फिरोज़ सां आहे। वुमेन डिपार्टमेंट जी तरफ़ खां नौशारो फिरोज़ में वुमेन क्राइसिस सेंटर जी डिस्ट्रिक्ट ते इंचार्ज आहियां। ऐं अॼु जेको आहे सो 8 मार्च जे हवाले सां कुझु ॻाल्हाइणो हो त 8 मार्च जो जेको असांजो मैसेज हो जेको असांखे यूरोप खां आयो हो त उते औरतुनि खे अण बराबरीअ जे हैसियत सां ॾिठो वेंदो हो। उन्हनि खां 8 खां 10 कलाकनि ताईं पोरियो वरितो वेंदो हो, लेकिन उन्हनि खे जेका पघार उन जी पोरिये जी न ॾिनी वेंदी। पोइ उन्हनि हिकिड़ी तहरीक जेको आहे सो हलाई त जॾहिं असां मर्द खां घणो कमु बि कयूं था त असांखे छो नथो मिले, उजरत असांखे पंहिंजी ओतिरी छो नथी मिले। पोइ उहा तहरीक यूरोप खां हली ॿियनि मुल्कनि ताईं ऐं तक़रीबन इनखे 1 सदीअ जे क़रीब थी वियो आहे। त हाणे इनखे हुकूमतनि इहो हिकिड़ो 8 मार्च खे औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो चई करे ऐं मोकल जो ऐलान बि करे छॾियो ऐं इन औरतुनि जी तहरीक खे रत जी हिकिड़ी औरतुनि जी हिकिड़ी मिसालात उन्हनि वीचारनि पंहिंजा क़ुर्बान ॾिनियूं, उन्हनि पंहिंजो रतु ॾिनो। उनखां पोइ इहा तहरीक कामयाबु थी ऐं औरत खे मर्द जे बराबरि उजरत मिलणु लॻी। इहा सरमाएदार जे ख़िलाफ़ु उन्हनि औरतुनि जी हिकिड़ी तहरीक हुई। असां वटि इहो 8 मार्च बि इन करे ई मल्हायो वेंदो हो त जीअं औरतुनि खे बराबरीअ जो दर्जो ॾिनो वञे, उन्हनि खे पंहिंजी पूरी पघार ॾिनी वञे ऐं सरमाएदार जे ख़िलाफ़ु जेको आहे असां वटि त को अहिड़ो इशू हो कोन। ऐं इहो हो यूरोप जो 8 मार्च, लेकिन असां बि इनखे औरतुनि जी यकजहतीअ जे करे मल्हाइणु शुरू कयो। ही जेके तहरीकूं हलनि पियूं हाणे 8 मार्च जे हवाले सां, त इन में मां इहो चवां त औरत खे लाभ मिलणु घुरिजे। उन्हनि इलाइक़नि में जिथे वाक़ई औरत सां ज़्यादती थी थिए उन्हनि खे मिलणु घुरिजे उहो हक़ु, उहा बराबरी जेका इंसानियत जे अचे थी। हिकिड़ी ईअं खणी चऊं त इंसानियत जे रो में हिकिड़ी शइ अचे थी त उन्हनि इंसान आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजा उहे बराबरीअ वारा हक़, इज़त वारा हक़ उहे जेके मिलणु घुरिजनि, जेके इस्लाम असांखे ॾिना आहिनि। बाक़ी 8 मार्च खे औरत जे हवाले सां मल्हाइणु सुठी ॻाल्हि आहे, मल्हाइजे। औरतुनि जे लाइ हीअ निज़ाम सां जंग आहे, हीअ अहिड़े निज़ाम सां जंग आहे जिथे औरत खे दॿाए रखियो थो वञे, मारियो थो वञे, कारोकारी कयो थो वञे, नंढी उमिरि में नियाणियुनि जी ज़बरदस्ती शादी कराई थी वञे, जिथे औरत खे औरत नथो सम्झियो वञे, इंसान नथो सम्झियो वञे। हीअ असांखे उते ई मैसेज पहुचाइणो आहे। असांखे पंहिंजे निज़ाम खे बहितर करिणो आहे। असांखे उन जागीरदारी निज़ाम सां मुंहुं अटकाइणो आहे जिथे औरत सां ज़्यादती थिए थी। लेकिन मां चवंदमि मां ख़ुशनसीबु आहियां, मूं जहिड़ियूं हज़ारे लखें औरतूं ख़ुशनसीबु आहिनि जेके पंहिंजे घरनि में इज़त सां मोतबरीअ सां रहनि थियूं।